अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा। इन्न फी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा तज़व्वजल अब्दु फ़क़द इस्तकमल निस्फ़द्दीन फ़ल्यत्तक़िल्लाह फ़िन्निस्फ़िल बाक़ी। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी गहराइण सां सोने दिलबर मिठड़े मुहम्मद रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां बावाज़े बुलंद रोशनी। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बागे जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे। बागे जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे। गिरेंगे फूल रहमत के हम उठा के जाएंगे। काबिल सदर वाजिबुल एहतराम मुंहिंजा वॾड़ा मुंहिंजा भाइर मुंहिंजा दोस्त मुंहिंजी अम्मा भेण नियाणी मु अल्लाह करीम जे पाक कलामुल्लाह 21 पारे मां सूरह रूम जे 3 रुकू मां हिकड़ी आयत तिलावत कई आहे ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मुबारक मां एक हदीस बयान कई आहे। परवरदिगार आलम और नाचीज़ बंदे के सही समझाइण जी इन सां गॾोगॾु रब्बे ज़ुल जलाल तव्हां सां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो आहे क़ुरान पाक जो तफ़सीर क़ुरान पाक जे बि आयत सां, ॿियो आहे क़ुरान पाक जो तफ़सीर मोहम्मद रबी पाक जे हदीस पाक सां, ॿियो हिकिड़ो तफ़सीर आहे हदीस जो तफ़सीर हदीस पाक सां। तबराल अल्लाह जो कुरान भी सचो आ, मुझे सुने महबूब मोहम्मद जो फरमान भी शाये सचो आ। तो मुझे दिल में शौक़ इहो आ त माशाअल्लाह हदीसा याद करे महबूब जे आशिकन के बुधाया त जी इन्हनि जो हाँ ठरी पवे। अल्लाह से कदी मुनाचिद ते रहम करे, मोहम्मद रबी पाक जो दीदार नसीब कराए। हुजूर फरमाए नज़र अल्लाह इमरान समिअ मक़ालती फवाहा वअद्दाहा कमा समे। अल्लाह उन इंसान के हमेशा तरोताज़ा आबाद खुशहाल तरोताज़ा रखे जेमा मोहम्मद पाक जे हदीस पाक के पंजे सीने में याद करे
उन खां बाद में मुंहिंजी उम्मतनि ताईं हदीस जा पैगाम पहुचाए मां मोहम्मद पाक जी इनखे दुआ अल्लाह साईं इन आयत करीम में फरमायो मां अल्लाह जे कुदरत जे निशाननि मां हीअ भी निशानी आहे जो मां अल्लाह तव्हां जे लाइ ज़ालूं पैदा कयूं। मां अल्लाह जे कुदरत जे वॾे में वॾी निशाननि मां ही भी हिकिड़ी निशानी आहे, वॾी निशानी आहे जो मां अल्लाह से तव्हां जे लाइ घरवारियूं तव्हां जे लाइ ज़ालूं पैदा कयूं। छाजे करे पैदा कयूं? मां लितस्कुनो इलैहा त जीअं सुकून हासिल कयो। छा कयो? माना बंगले सां बि उहो सुकून कोन्हे जेको ज़ाल सां सुकून थो मिले। ॻाल्हि सम्झ में आई? कंहिं वटि 100 घोड़ा हुजनि को ज़ाल ॾेसी न, इन खां वधीक को ॾमर आहे? कंहिं वटि किरोड़ जो बंगलो हुजे को पाड़े में संग ई न ॾेसि, इन खां वधीक को अज़ाब आहे को सूर? हाँ वाह, उन्हनि खां पुछो जेके वीचारा वेही वेही शादी मालकनि न करायनि या पाड़े मां न मिली, छा उन्हनि जो मक़सदु हो? त बहरहाल अल्लाह तो चवे त मां तव्हांखे ज़ालूं ॾिनियूं इन जे करे त इन्हनि सां सुकून हासिल कयो। पुरसुकून तव्हांजी ज़िंदगी गुज़रंदी, तव्हांजी ज़िंदगी सुकून जी गुज़रंदी। बग़ैर शादी जे तव्हांजी ज़िंदगी दरपदर ऐं धिकनि ऐं थाबनि खां सवा ॿियो को तव्हांजो मुक़दर न हूंदो। छा अल्लाह फरमायो वमिन आयाती अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा। मां अल्लाह जे कुदरत जे निशाननि मां ही भी निशानी आहे। मां अल्लाह से तव्हां जे लाइ ज़ालूं पैदा कयूं मिन अनफुसी, तव्हांजे नफ्सनि मां, मिन अनफुसिकुम, मां अल्लाह जे कुदरत जे निशाननि मां ही भी निशानी आहे जो मां अल्लाह से तव्हांजे लाइ तव्हांजे नस्ल मां ज़ालूं पैदा कयूं। जेकॾहिं तो असांजी शादी दुनिया में जिन्नात सां कई वञे या उन्हनि सां, इहो मर्द उन जे वेझो अचण जी करे आहे अलाए काॾे गुम थी वञनि। तव्हांजे नस्ल मां, तव्हांजे नस्ल मां तव्हांजे लाइ ज़ालूं पैदा कयूं। लितस्कुनु इलैहा, त उन्हनि सां तव्हां सुकून हासिल कयो, पंहिंजी ज़िंदगी में आराम ऐं राहत हासिल कयो। वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा, मां अल्लाह से तव्हांजे विच में मोहब्बत पैदा कई आहे ऐं शफ़क़त पैदा कई आहे। जॾहिं बचड़ा न हूंदा आहिनि त तॾहिं मुड़ुस जो ज़ाल सां मोहब्बत जो अंदाज़ो जुदा हूंदो आहे। जॾहिं नंढड़ा नंढड़ा गुलाब जा गुल ॼमी पवंदा, सुभान अल्लाह, पोइ न मुड़ुस जो पंहिंजे घरवारी सां प्यार जो अंदाज़ निरालो आहे। पोइ कॾहिं कॾहिं कावड़ ईंदी आहे त माईअ त तंग करे छॾियो आहे पर गुलाब जा गुल ॾिना अथई हाणे छॾे। असां कहिड़ा लेखा कयूं? अल्लाह जो बानो पंहिंजे किताब में लिखे तो पियो, हिकिड़ो अल्लाह जो बानो पंहिंजे घरवारीअ सां सब्र ऐं बर्दाश्त सां दरगुज़र सां माफ़ी सां उन सां ज़िंदगी गुज़ारींदो। जॾहिं दुनिया मां वफ़ात करे वियो, अल्लाह से फरमायसि मां अल्लाह वटि तुंहिंजी काई बि नेकी क़बूल न आहे। हिकिड़े ॾींहुं तुंहिंजी घरवारी तोखे नाराज़ कयो, तूं उनखे मारण जे इरादे सां हथ बि खणे पोइ त हिनखे मार ॾियां या कुटियांसि, पर तूं मुंहिंजे क़ुरान ऐं मुंहिंजे मोहम्मद जे फरमान जे मथां अमल कयो। उन ॾींहुं मुंहिंजे बानीअ खे माफ़ करे छॾई। मां अॼु अल्लाह तोखे पंहिंजो बानो समझी करे बख़्शे जन्नत ॾेई छॾी। मां नबी साहब फरमाया क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह से ज़ाल मुड़ुस खे घुराईंदो, अल्लाह से पुछा कंदो मुड़ुस खां तुंहिंजी ज़ाल कीअं? चवंदो या अल्लाह हिन त मूंखे शितो करे छॾियो, तपाए छॾियो। ऐं अल्लाह से पुछा कंदो ज़ाल खां तुंहिंजो मुड़ुस कीअं? उहा चवंदी त या अल्लाह हिन त मूंखे टांडा ॾेई छॾिया। अल्लाह फरमाईंदो फ़रिश्तनि खे ॿिन्ही खे जहन्नम में विझायो। सॼी ज़िंदगी में पाण में जैन ठही कोन आया, तव्हां पंहिंजा हक़ अदा न करे सघिया त मुंहिंजा हक़ कीअं अदा कंदा? हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदिही ला तुअतिल मरअत हक़ रब्बिहा हत्ता तुअदिया का ज़ौजिया। नबी से फरमाया खुदा जी ज़ात जो कसम जंहिंजे कब्ज़े में मां मोहम्मद करीम जी जान दुनिया जी काई बि औरत अल्लाह जी बानी मां मोहम्मद जी उम्मत यानी पंहिंजे रब जो हक़ अदा नथी करे सघे जेसिताईं पंहिंजे मुड़ुस जो हक़ अदा न करे। औरत खे जन्नत में वठी वञण जे लाइ इहो ई कमु काफ़ी आहे त पंहिंजे मुड़ुस जी न फरमानी करे।
अल्लाह से बिनी के पान में प्यार है मोहब्बत के जिंदगी गुजारन ला पैदा कियो हदीस में इंदो अल्लाह रब्बे दुल जलाल हजरत आदम अलैहिस्सलाम के जने पैदा कियो रब्बे दुल जलाल हजरत आदम अलैहिस्सलाम के जने निंद आई तो न जे खबी पास राटिया मां अम्मा हवा के पैदा कई अल्लाह से इन औरत के हजरत आदम अलैहिस्सलाम जे मथे मां पैदा न कई मता को मर्द पंजे ज़ाल के मथे चाड़े छड़े अल्लाह से हजरत अम्मा हवा के हजरत आदम अलैहिस्सलाम जे पेरन मां पैदा न कई मता को औरत के जुती वांगुर इज्जत में नीलाम करे अल्लाह से औरत के न मर्द जे खबी पास राटिया मां या खबी पास राटिया जे भिक सां दिल होंदिया दिल सां मोहब्बत सां पंजे बच्चन सां गुजारींदे मुझे महबूब मोहम्मद रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमाने में एकड़ो साहबी आयो या रसूल अल्लाह मां पंजी घरवारी के तलाक ॾियण तो चाहियां नबी से फरमायो बुधा त सही बाबा तुंहिंजी घरवारी मानी पचाइण ॼाणींदी आ हा मुंहिंजा साईं मानी त पचाईंदी आ पुट बुधा त सही तुंहिंजी घरवारी कपड़ा धोंदी आ या न मुंहिंजा साईं कपड़ा भी भला साफ कंदी आ तुंहिंजी घरवारी तुंहिंजे घर जी सफाई कंदी आ या न हा मुंहिंजा साईं घर जी सफाई भी कंदी आ तुंहिंजी घरवारी तुंहिंजे बच्चन जी खिदमत इन्हनि जा पेशाब जा रिलका साफ कंदी आ या न हुजूर फरमायो तुंहिंजी घरवारी में चार खूबियूं आहिनि तुंहिंजी घरवारी बोरचाणी भी आ तुंहिंजी घरवारी धोबियाणी भी आ तुंहिंजी घरवारी खादमियाणी भी आ तुंहिंजी घरवारी शैन घर जे तुंहिंजे बच्चन जी खिदमत कंदड़ भी आ मां मोहम्मद तो के अर्ज तो किया था मां मोहम्मद जे चवण ते पंहिंजे ज़ाल खे तलाक न ॾीजा मां मोहम्मद तो के अल्लाह खां जन्नत वठी ॾींदुमि तंहिंजे करे बेली अल्लाह जो वास्तो अथव तलाक न ॾिजो एड़ा दरपदर थींदो एड़ा किन्ना थींदो जो एड़ो किन्नो को दुनिया जो फ्रूट न थियो तलाक जे करे जेके बच्चा यतीम थींदा न उन्हनि जी जिंदगी दाव ते लॻंदी पोइ तंहिंजे करे को हिकिड़ो भी बच्चो दरपदर थी वियो त तुंहिंजी क़ब्र कारी थी अवगाजुल हलाल इंदल्लाह तलाक व हलाल शैन मां सभनी का अल्लाह जी ज़ात के कवण वारी चीज तव तलाक ॾियण नबी से फरमायो टे शयूं अहिड़ियूं तव सलासुन जिद्दुन जिद्दुन वादलुन जिद्दन टे शयूं अहिड़ियूं तव जिनजो सच भी सच्चा पर मज़ाक भी सच्चा अगर को भंग पी पंहिंजे ज़ाल के टे तलाकूं ॾे त उहे भी अची वेंदियूं अगर को शराब पी पंहिंजे ज़ाल के टे तलाकूं ॾे त उहे भी अची वेंदियो अगर हे ज़मीन नापाकी में पंहिंजे ज़ाल के टे तलाकूं ॾे त इन ज़ाल सां इन खे हम बिस्तरी करण हराम अथसि लोज जे लक खां तुंडिजी करे माण्हुनि खे चवंदे कीअं माण्हुनि खे ॿुधायां तलाक ॾिनी आहे माण्हू मूंखे धड़का ॾींदा मेणा ॾींदा बेइज़ती कंदा माण्हू सौ तलाकूं ॾेई पंहिंजे ज़ालुनि खे घर में वेहारे वेठा अथव इन मां जेके बच्चा ॼमंदा सभु हरामी अथव इहे हलाली पैदा न थींदा छो त इस्लाम तोखे हुदूद ॾिनी आहे हिकिड़ी पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾिनई पंहिंजी घरवारी खे जेकॾहिं तो कुल्हे ते हथ रखियो आहे प्यार मोहब्बत सां जेकॾहिं तूं उन खां चुमी वठी आहे त तुंहिंजी ज़ाल वापसि मोटी ईंदी ॿ तलाकूं ॾिनियूं थी त निकाह सां तुंहिंजी ज़ाल मोटी ईंदी पर टे तलाकूं ॾिनई त तूं शायदि पंहिंजी ज़ाल जे निकाह वारे उन रसे खे तोड़े करे ख़त्म करे छॾियो नबी से फरमायो टे शयूं अथव जंहिंजो सच भी सच अथव भोग भी सच अथव पन्ने ते लिखी करे जेकॾहिं तलाक ॾींदो तॾहिं भी तलाक अदा थी वेंदी जेकॾहिं तव्हां मोबाइल ते पंहिंजी ज़ाल खे को तलाक ॾे त उनखे भी तलाक अची वेंदी बाक़ी मसलो आहे माण्हू फिरी वेंदा आहिनि पिया किन किन औरतुनि जा ॿाहिरि भी फिरी वेंदा आहिनि भला काॾे ईंदी असांखे तंग कंदी मानी खपाईंदे वञ बाग़ी काथे मरे त न पई कंहिं रस्ते में कंहिं दरिया में हेॾे काॾे आई आहे वञ बिगैर निकाह जे उते रह ओ कलमे वारा मुस्लमान ग़ैरतमंद थी ज़िंदगी गुज़ार दुनिया में को इंसान है जेको बिगैर निकाह जे पंहिंजे भेण कंहिंजे हवाले करे तंहिंखे बेग़ैरत सॾिबो आहे जेको टे तलाकूं ॾे तो इन जे घर में साॻो इन खे मोकिलण न्याणीअ खे मोकिलण भी बेग़ैरती अथव भेण खे मोकिलण भी बेग़ैरती अथव असां ग़ैरतमंद कलमे वारा मुस्लमान नबी से फरमायो टे शयूं अथव जंहिंजो सच भी सच्चा जंहिंजो भोग भी सच्चा फरमाए पहिरें नंबर में अनिकाह हो जेकॾहिं टे शख़्स वेठा कंहिं बराल प्लास्टिक या काठी जे कंहिं बराल
संदल ते वेठा नाने रस्ते मां का ईंदड़ औरत हिकड़े छोकरे के चो त मां तोखे पंहिंजो मुड़स कबूल कयो मां हाणे जेकॾहिं टिन शख्सन मां कोई भी हिकड़ो चंदो त मां तोखे पंहिंजी ज़ाल कबूल करे छॾियमि त निकाह थियो मज़ाक में चऊं तने भी इन जो निकाह बरकरार थींदो सच में चऊं तने भी इन जो निकाह बरकरार थींदो बिन लफ्ज़न सां अल्लाह से इहो रिश्तो कायम करे छॾियो आहे निकाह या न के तो भी जाबिन व कबूलिन निकाह बिन लफ्ज़न जो नालो थव निकाह बिन अखरन जो नालो थव निकाह बिन जुमलन जो नालो थव कोई भी दुनिया जो अबो पंहिंजी न्याणीअ के कोई भी भाउ पंहिंजी भेण के बगैर निकाह जे पंहिंजे सोट सां पंहिंजे मारोट सां पंहिंजे मासात सां ॻाल्हाईंदे उन जी गिरत बर्दाश्त न कंदे कमरे में वेंदे तंहिंजी गिरत बर्दाश्त न कंदे पर पंहिंजे क़ौम के गॾाए करे सुन्नत मुहम्मद मुताबिक जने चवराईंदाऊं हिकु वकील ब शायद गॾाए करे त फलाणो शख्स फलाणे जो पुट उन खे तो शरा शरीयत मुहम्मदी मुताबिक हेतिरे मर सां मुड़स करे कबूल कयो आहे हाणे उहा औरत चवंदी त मां इन खे मुड़स करे कबूल कयो आहे हाणे निकाह खां बाद में जेकॾहिं अबो इन न्याणी खे पंहिंजे मुड़स सां कमरे में ॾिसंदो त नाराज़ न थींदो भाउ ॾिसंदो त नाराज़ न थींदो अल्लाह सी निकाह में वॾी ताक़त ऐं बरकत रखी आहे तंहिंजे करे अल्लाह फरमायो मां अल्लाह जे कुदरत जे निशाननि मां ही भी वॾी निशानी अथव मां अल्लाह तव्हांजे लाइ ज़ालूं पैदा कयूं आसमान के पैदा करण मुंहिंजे कुदरत जी निशानी ज़मीनुनि के पैदा करण मुंहिंजे कुदरत जी निशानी मिट्टीअ मां तव्हांखे पैदा करण मुंहिंजे कुदरत जी निशानी आयो त सभिनी खां आख़िर में पर दुनिया में पखेड़े छॾियो मां इहा बि मुंहिंजे कुदरत जी निशानी तव्हांजा रंग जुदा जुदा करे छॾियमि इहा बि मुंहिंजे कुदरत जी निशानी तव्हांजो ज़बानूं मुख़्तलिफ़ करे छॾियमि इहा बि मुंहिंजे कुदरत जी निशानी आसमान के बगैर थंबे ऐं थूणी जे बीहारियमि इहा बि मुंहिंजे कुदरत जी निशानी मींहुं वसण खां पहिरियां तव्हां ॾे हवा थो मोकिलियां खटा अंदर कयो पंहिंजा बिस्तर अंदर कयो इहा बि मुंहिंजे कुदरत जी निशानी निंडूं थो तव्हांखे करायां इहा बि मुंहिंजे कुदरत जी निशानी अकुल ॾिनो था मां सुबुह जो सभई गाॾियुनि ते चढ़ी करे ईअं हलिया था वञनि ओभर जे पासे में शाम जो सभु वापसि मोटी था अचनि काॾे था वञो आसमान के पैदा करण मुंहिंजे कुदरत जी निशानी ज़मीनुनि के पैदा करण मुंहिंजे कुदरत जी निशानी इंसाननि के मिट्टी मां पैदा करण मुंहिंजे कुदरत जी निशानी ज़मीन में तव्हांखे पकड़ण मुंहिंजे कुदरत जी निशानी तव्हांखे तव्हांजे रंगनि के जुदा जुदा बनाइण मुंहिंजे कुदरत जी निशानी तव्हांजे ज़बानुनि ऐं लहजनि जो जुदा जुदा हुजणु इहो मुंहिंजे कुदरत जी निशानी आसमान के बगैर थंबे ऐं थूणी जे बिहार इहा बि मां अल्लाह जे ज़ात जे कुदरत जी निशानी सारे जहान के माल आहियां तो मुंहिंजे कुदरत जी निशानी पर इन्हनि कुदरत जे निशाननि मां ई बि मुंहिंजी निशानी आहे मां अल्लाह तव्हांजे लाइ ज़ालूं पैदा कयूं छाजे करे पैदा कयूं त वगारियूं ॾियण जे लाइ छाजे करे पैदा कई आहे धक हणण जे लाइ छाजे करे पैदा कई आहे तंहिंखे गोली हणण जे लाइ छाजे करे पैदा कयो आहे वहम जे करे शक जे करे उनखे तोहमत लॻाए गोली करे मारण जे लाइ न न न क़ुरान तो फरमायल तास्कुनू इलैहा मां अल्लाह से तव्हांजे नस्लनि मां ज़ालूं पैदा कयूं हिन जे करे त तव्हां सुकून हासिल कयो आराम हासिल कयो अब जेकने घरवारी हूंदी त सुभान अल्लाह मानी भी पक्की पई आहे रुगो खाइण जी देर आहे कपड़ा भी इस्त्री कया पिया न पाइण जी देर आहे घर भी साफ़ लॻो पियो आहे रुगो वेहण जी देर आहे पर जेकॾहिं ज़ाल न हुजेसि त इहा मानी पचाइण ॿिया ठीकु आहे पोइ कॾहिं हुनखे दड़का ॾे त पोइ उहे मखियूं विझी खाराइणसि उहा हुनजी मर्ज़ी आहे हिकिड़े सेठ ॾिनी चाइन पंहिंजे नौकर के बोरचे के दब चाने दड़का ॾिनईसि जे बिना अहिड़ा फलाणा टणाणा हुन जो सही मां इंशाअल्लाह अॻिना तव्हांखे पगर जी मानी खाराईंदमि कंहिं त छा ईअं सॼी पगर कढी गंजी पातल कढी करे अटे में मिलाए छा चई साहब ॾे ख़बर साहब वरी के अहिड़ा हूंदा आहिनि ॻाल्हि विसरी वई जे साहब अॼु मां तोखे मानी खाराई आहे पर पंहिंजे पगर जी त उहो ख़ुशि थियो त माना ईअं सम्झ गर्मी थींदी हूंदी त वीचारे खे उहो त मानी घणी आयो आहे ख़बर तॾहिं पई ख़बर हाल उहो पगर बि खाराए छॾियईंसि त बा पंहिंजी घरवारी हूंदी जिंदगी सफ़र जो साथी या भलो माशाअल्लाह मानी में को टेंशन न हूंदो हा उन खां बाद में जेकॾहिं बा हिन दौर में को माण्हू 30 ॾींहं मानी पचराए कंहिंखां बि त घटि में घटि बा उहो बोरची घणा पैसा वठंदसि ॿुधायो 30 ॾींहंनि जी सुबुह जी चांहि बि
ऐं 2 टेम मानी भी को पचाए देस तो यो बोची घणा पैसा वठंदस घट में घट सादो 9 अल्हड़ 8000 त वठेस हां बा ये भी शल को मिलेस काथे ठीक है वरी जे कने बुआरी जे इलाको बियारे तो रोजानो ने जे चेन कमरन के बुआरी भी दे छा वरी 8000 वो वठेस 8 16000 वरी भला एड़ो को नौकर ॾिठो तो जेको कंजे ॿारन जो चढ़ियूं धोए हां जेकने को होजे त पोइ कम से कम 15-20 हज़ार त वठेस वो उन का सवा भला लेटन के वरी केर मुई बुई हणेस माना तुंजी घरवारी तो के हर महीने में 50,000 रुपयो बचाए दी दे हाने जेकने तो को ज़ाल घुरे त मूंखे 100 रुपयो कम आ पोइ भी तू पंजे मुंह में गुंज विझी किनो करे त पोइ तोखे कदर ना इलाज न हां वाह ज़ाल तुंजी है न तोखा घुरंदी न जिने खर्च पूरो दीने इज्जत मोहब्बत भी पूरी दीने त बेहंद तकींदी न बाकी तू उन जे निड़ीअ ते लत रखी करे ऐं ज़िनाकारन में मोहकारो कंदे त पोइ त ज़ाहिर ॻाल्हि गड़बड़ थींदी ने गड़बड़ थींदी त पोइ माहौल खराब थींदो न बाछा कुरान हदीस इंसान के रस्तो ॾेखारे तो अड़ो जंहिंमें दरपदर ऐं धिकन ऐं ताबन का निजात आ छाए उनमें छा रखियल आ निजात आ अल्लाह से इन शादी में अड़ी बरकत रखी आ जो शादी जे करण सा बिन इंसानन में जोड़ पैदा थींदो आ निकाह जे बरकत सा बिन घरन में जोड़ पैदा थींदो आ निकाह जे बरकत सा बिन मालन जो जोड़ पैदा थींदो आ निकाह जे बरकत सा बिन पाड़न जो जोड़ पैदा थींदो आ निकाह जे बरकत सा बिन क़ौमन जो जोड़ पैदा थींदो आ निकाह जे बरकत सा बिन नस्लन जो जोड़ पैदा थींदो आ हुआ त भला कोई इंसान के लेके न पर शादी कंदो त एकड़ो सोरो थींदा दे कडी उन जी सस थींदी नबी से फरमायो मन अल्लामा का फवाबुका जे ता के कुरान दीन से करयो यो भी ता जो अबो थवा मन सवजा का फवाबुका जे तवा के घरा न्याणी दिनी आ जिगर जो टुकड़ो यो सोरो ए सस भी ता जो अबो थवा हाने सस जे करे हां वाह देखड़ो जो लाए त मोके बुधा त सस के त खाराए ना के माण्हू चवंदा तो बाबा जेके ये ज़ाल जा पेका आहिनि ये आंडा आहिनि आंडा ये पेट जा आंडा आहिनि जा इन्हनि खां सवाइ न भत हलंदो आहे न को शरबत हलंदो आहे तंहिंजे करे अल्लाह से निकाह सां छा कयो आहे इंसान में वॾो जोड़ पैदा कयो आहे छा तोड़ न निकाह में छा रखियल आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे सॼो घर पाण में छा थींदो जुड़ी पवंदो पाड़ो जुड़ी पवंदो सॼो इलाइक़ो जुड़ी पवंदो छा आहिनि मोहब्बत वधी पवंदी इस्लाम नफ़रत न इस्लाम मोहब्बत जो सबक ॾिनो आहे हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तवद्दु इलन नास निस्फल अक़ल इंसान ज़ात सा मोहब्बत करण अदा कुल मंदी थवा अल मोमिनु मलफुन वला खैर फी मल्ला यलफ वला युलफ मोमिन मोहब्बत जो घर है खजानो थवा जेको बे सा मोहब्बत न तो करे जो ॿिया उन सा मोहब्बत न था कनि इन्हनि भागे मां के भी सुठी न दींदी के माण्हू चवंदा न बाबा असांजी कंहिंसां लॻे ई न तूं अहिड़ो चुटो हां जो बाबा तोमां के सुठी थींदी कोन जा जेको इंसान हुजे ऐं मोहब्बत न हुजे बाबा इहो इंसान कहिड़े कम जो हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला तनाफरू पाण में हिक ॿिए खां नफ़रत न कंदा कयो चओ इंशाअल्लाह वला तबागदू पाण में हिक ॿिए सां बुग़्ज़ न रखंदा कयो चओ इंशाअल्लाह वला तहसदू पाण में कबे संसार न कंदा कयो चो इंशाअल्लाह न कंदासीं वला तदबरू पाण में कबे जो पाण न पटींदा कयो वला तकाताओ पाण में कबे के टुकड़ा न कंदा कयो कुनू इबादल्लाह इखवाना कलमे वारो पाण में माखी मखन थी जिंदगी गुजारियो अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानी व यदी इस्लाम जो मादो व सलामती इस्लाम जो मादवा सलामती पर मैं मुसलमान वो वा जो उन जी ज़बान खां उन जी हथन खां बियो मुसलमान बाइज़ा खां बची वने जेको माना हथन ऐं ज़बान सां ईज़ा आहे त मुझे मोहम्मद जो फरमान आहे त वो मुसलमानन जे खाते में ई नाहे अल मोमिनु मन अमिन उन्नास अला नफ्सी मोमिन उन के चइबो आहे जे पंहिंजी जान के अमन अमान में रखंदो आहे ॿिए जे जान जो बि मोमिन ई तहफ़ुज़ कंदो आहे
हदीस में दुआ हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल मोमिन अखुल मोमिन, मोमिन मोमिन जो भाउ हूंदो आहे या कुफवान ज़यदहु, मोमिन पंहिंजे भाउ जो ईअं दिफ़ा कंदो आहे जीअं पंहिंजे जान जो दिफ़ा कंदो आहे। वयहूतुहु मिन वराइही, जेकॾहिं उन जा बच्चा काॾे हलिया वञनि या पाण काॾे वञे उन जे घर जी ईअं ई चौकीदारी ॾींदो आहे, संभाल कंदो आहे जीअं पंहिंजे घर जी पंहिंजे बच्चनि जी संभाल कंदो आहे। नबी से फरमायो लैसा मिन्ना मन लम यरम सगीरना, जेके वॾा नंढनि ते शफ़क़त नथा कनि ये मुंहिंजी उम्मत मां ई न आहिनि। वलम युवाकिर कबीरना, ऐं जेके वरी नंढा वॾनि जी इज़त नथा कनि ये मां मुहम्मद जी उम्मत मां ई न आहिनि। मा अकरम शबुन शैखान लिसिन्निही इल्ला क़य्यदल्लाहु लहु मन युकरिमुहु, जिने को नंढो के वॾे खे चवंदो आहे चाचा साईं, मामा साईं, ॾाॾा साईं, रब चए थो मां तोखे अॻ में मौत न ॾींदुमि, तुंहिंजी हयातीअ में तोखे नंढड़ा अॻियां ईअं आणे ॾींदुसि, उहे बि तोखे ईअं अदब ऐं प्यार सां पेश ईंदा, मामा साईं, चाचा साईं, बाबा साईं। कॾहिं त पंहिंजे घर जा भाटिया भाणे जा बि मामो चाचो न चवनि, पर ओड़े पाड़े जा हिकिड़ा अजनबी छोकिरा वीचारा चवंदा आहिनि मामा साईं, चवंदा आहिनि बाबा देवन के भी या हाँ तबराली ये प्यार जा लफ्ज़ आहिनि जेके प्यार करण न अचे न, मां चवंदो आहियां इंसानियत जो सबक न सकियो आहे अञा इन हदीस में ईंदो आहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अन निकाह मिन सुन्नती, निकाह मां मुहम्मद जो तरीक़ो ऐं सुन्नत आहे। फमन रागिबा अन सुन्नती फलैस मिन्नी, जे मां मुहम्मद जे सुन्नत खां मुंहुं फेरियो उहो मां मुहम्मद जे उम्मत मां ई नाहे। सुन्नत अबा हजरत बिलाल कान आयो, हबश खां आयो, हजरत सोएब कान आयो, रूम खां आयो, हजरत सलमान कान आयो, फारस खां आयो। सोनो उमर मक्के जे सरदारनि में हुयो, मक्के जे, पर मुंहिंजे महबूब अहिड़ो प्यार जो मोहब्बत जो जोड़ पैदा कयो, साॻे ई तॾे ते हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन, हजरत सोएब, हजरत मसब, हजरत सलमान साॻे ई तॾे ते मक्के जे सरदारनि मां सोनो उमर वेहंदा। हाँ बा केडी नफरत हुंदी मक्के वारनि मदीने वारनि में इस्लाम खां पहिरियां। अगर को डाची ते वञे पोयों शख्स डाची वारो थोड़ी स्पीड ॾेई अॻिते वियो 70 साल ताईं झेड़ा हलंदा। तू मुझे डाची खां अॻु छो खटियो, एतिरे मसले ते छा? पर वाह मुंहिंजा सोना मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो तरीक़ो, अहिड़े मोहब्बत जो पावर ऐं तरीक़ो ईजाद करे विया, सभिनी खे पाण में माखी मखण वांगुर, माखी मखण वांगुर बनाए विया। हदीस में ईंदो आहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इदा तज़व्वजल अब्दु फक़द इस्तकमल निस्वद्दीन फलियत्तक़िल्लाह फिन निस्विल बाकी, जिने कलमे वारे मुसलमान जो निकाह कयो वेंदो आहे अल्लाह से तुंहिंजो अध ईमान कामिल कंदो आहे, बाक़ी अध ईमान जी पाण संभाल करे। हदीस में ईंदो आहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे खिदमत में औरत आई, या रसूल अल्लाह असांजे मुर्सनि जा असांजे मथां कहिड़ा हक़ आहिनि? नबी से फरमायो जेकॾहिं तुंहिंजो मुर्स पेरनि खां मथे ताईं फुड़ीअ में मले में ख़ारिश में मुब्तला लॻो पियो हुजे, ज़बान सां ज़ाल पंहिंजे मुर्स जी जेकॾहिं सफ़ाई करे तॾहिं बि पंहिंजे मुर्स जे हिक ॾींहं जो हक़ अदा नथी करे सघे। हा केॾो अदब सेखारियो। हदीस में ईंदो आहे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे खिदमत में हिकिड़ो शख्स आयो, या रसूल अल्लाह मा हक़ु ज़ौजति अदिना अलैना, असांजे ज़ालुनि जा असांजे मथां कहिड़ा हक़ आहिनि? नबी से फरमायो तो तीमन आइदा ताइमता, पुट जेका मानी पाण खां पंहिंजे बच्चनि खे खाराइजा, व तशरीब आइदा शरबता, जेके पाणी पाण पीए पंहिंजे बच्चनि खे पीआरजा, व तक़सुवा इदा तसैता, जेके कपड़ा पाण पाए पंहिंजे बच्चन के पराइजा, ला तदरिबिल वजा, पंहिंजे ज़ाल खे चीरे में चमाट न आणजा, वला तो कपे पंहिंजे ज़ाल खे गारियूं न ॾीजा, वला तजुर पंहिंजे ज़ाल खे ढूंढनि खां वठी ॿार फिटो न कजा, मां मुहम्मद जो आशिक नथो थी सघे। मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अज्रु मिअत शहीदिन, जेको फितने जे ज़माने में मां मुहम्मद जे हिकड़ी सुन्नत जे मथां अमल कंदो
अल्लाह तुझे नामे अमाल में सो शहीदन जो सवाब लेकर आइंदो कुल्लु उम्मती यदखुलुल जन्ना मुझा सभई उम्मती जन्नत में दाखिल थींदा सुमरा भी मेमुना भी शेख भी मक्सी भी कलोड़ा भी अब्बासी भी सैयद भी सभई जन्नत में वेंदा इल्ला मन अबा मगर जे मुझो चयो न वरतो या रसूल अल्लाह मन अबा कड़ो दुनिया जो निभागो आ जेको तवा जो चयो न थो वठी सके खजी जे गोशे तांजी सलामी दिनी उठन अची तांजी सलामी दिनी कदन अची तांजी सलामी दिनी दुनिया जे पत्थरन तांजी सलामी दिनी वण वण जे पत्थर पत्थर मा तवा जे मोहब्बत जे आवाज बाजन दुनिया जो कड़ो निभागो आ जेको तवा जी नाफरमानी करे नबी से फरमायो मन अतानी दखलल जन्ना जेको फरमाए मां मोहम्मद जी फरमा बरदारी कंदो तेंजी जाए जन्नता वमन असनी दखल अन्नार जेको मुजी न फरमानी कंदो तेंजी जाए जहन्नमा मन अहया सुन्नती फकद अहब्बनी जे मुझे नक्शे कदम के लाजिम करे वरतो मां मोहम्मद जो हकीकी आशिक इयो थव वमन अहब्बनी काना मई फिल जन्ना जेको मां मोहम्मद सा मोहब्बत कंदो तेके अल्लाह से मां मोहम्मद सा गड जन्नत में वणन नसीब कंदो ज़ालाए मुर्सा राजी तरफ चंदन त माला भी ताखा हाँ किरोदी उना न किरोदी बाबा करोड़पति हुजे घर में बायताल हुजे न बस अल्लाह अपनारे जो हितो को जन्म शुरू है क्या तो जिंदगी गुजारने के लिए सब्र जरूरी है बर्दाश्त ए बुर्दबारी मजाक नहीं एक दफो न तलाक देनो त बे भेरे भेरे दर पदर हो जा वरे को दींदव कोन बाय करे काने दिमाग खराब है जा रोज रोज पढ़ाई छोकरिन के तलाक तो दींदो वदे पुजे को मशवरो वडण वेंदा न त सभई चंदा बाय न के न दियो पो तू इते वे जानवरन वांगुर पियो छाइन देकाए थाबा खाई ने दियो तबराल के मानू अलाए छो जिंदगी में सफा मरण जे करीब होंदान तो भी अलाए छो तलाक दे वे रहंदा मानू मजाक में भी हुजूर फरमाए टे शयूं तव सच भी सच्चा भोग भी सच्चा फरमाए निकाह ए बियो तलाक टे के बाना होंदा बाना जेके जंग में मिलंदा मुसलमानन जी जंग थे काफरन सा उनन जा जेके छोकरा थींदा तेके बानो चेबो आ छोकरियों जेके थींदी उन के बानी चेबो आ त बाने के भी जेके चे न पुट तू आजाद आ भले मजाक में चई तो वो सच में आजाद थी वेंदो आ वो सच में जा दींदो आ हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वसलाम फरमायो इन्नी अतज़य्यनु ली फरमायो मां मोहम्मद पाण के साफ ऐं सुथरो रखंदो आ जे मुंहिंजे घरवारी उम्मे सलमा पाण के साफ ऐं सुथरो रखंदी आ हुजूर फरमायो मां मोहम्मद जा सब उम्मती जन्नत में दाखिल थींदा फरमाए मगर जिन मुंहिंजी नाफरमानी कई मुंहिंजो चयो न वरतो उहे जहन्नम में वेंदा ओ कलमे वारा मुसलमान क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह से ऐलान कंदो ऐनल उलमाओ आलिम सगोरा काॾे विया मां अल्लाह से तेके जन्नत ॾियण लाइ तयार रब से ऐलान कंदो ऐनल मुअज्जिनून आज़ान ॾींदड़ काॾे विया मां अल्लाह से तेके जन्नत ॾियण लाइ तयार ऐनल आइम्मा मस्जिदन जा बेशुमाम 5-7 हज़ार पगार ते बीहण वारा मस्जिद जी खिदमत करण वारा काॾे विया मां अल्लाह से इन्हनि जे लाइ नूर जा मिंबर सजाया आहिनि पर मुंहिंजे साईं फरमायो हदीस कुर्सी में रब तो फरमाए वजबतिल महब्बतु लिल मुतहब्बिन फिया मां अल्लाह जे ज़ात जी मोहब्बत इन्हनि सां वाजिबा जेके मुंहिंजे क़ुरान वारनि सां मोहब्बत कनि था वल मुतजालिसीन फिया मां अल्लाह जी उन्हनि सां मोहब्बत वाजिबा जेके मुंहिंजे क़ुरान वारनि जे कचहरीअ में सियारे में या उन्हारे में सर्दीअ में या गर्मी में वेही करे क़ुरान ॿुधनि था वल मुतज़ाविरीन फिया मां अल्लाह जी ज़ात जी इन्हनि सां मोहब्बत वाजिबा जेके मुंहिंजे क़ुरान वारनि जी ज़ियारत कनि था वल मुतबादिलीन फिया जेके मुंहिंजे क़ुरान वारनि जी खिदमत कनि था मां अल्लाह जे ज़ात जी इन्हनि सां मोहब्बत वाजिबा रब क़यामत जे ॾींहुं में ऐलान कंदो ऐनल मुतहब्बून फी जलाली काॾे विया उहे मुंहिंजा बाना जेके क़ुरान जे प्रोग्रामनि में ईंदा क़ुरान जे महफ़िलनि खे सजाईंदा मां अल्लाह से इन्हनि जे लाइ नूर जा मिंबर सजाया आहिनि हेॾा नबियनि जा मिंबर हूंदा नबियनि जे मिंबरनि जे भिक सां आलिमनि जा मिंबर हूंदा आलिमनि जे मिंबर ते नबूवत वारो ठपो न हूंदो वरी पेशमामनि जा मिंबर हूंदा आज़ान ॾींदड़नि जा मिंबर हूंदा क़ुरान वारनि जा मिंबर हूंदा क़ुरान वारनि जी मोहब्बत कंदड़नि जे लाइ बि मिंबर हूंदा हुजूर फरमायो लव मनाबिर में नूरिन
मेंबर हुंदा नूर जा एडा सोना हुंदा एडा सोना हुंदा अबा पो रब साईं तांजो वेहण सकार तो कंदो छा रब साईं वेहण तांजो हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्नल अर्ज़ा ला तुखरिजु कुल्ल मा उमिला अलैहा कम जो ॾींहुं थींदो ज़मीन हिक हिक इंसान जी मेमोरी कार्ड वांगुर जिंदगी जो कार्ड अल्लाह जे अॻियां पेश कंदी तंहिंजे करे अल्लाह फरमायो इकरा किताबका कफा बिनफ्सिकल यौमा अलैका हसीबा कम जो ॾींहुं थींदो अल्लाह से पुछा कंदो हिन मुंहिंजे बाने खे तव्हां नमाज़ पढ़ंदे ॾिठो रोज़ा रखंदे ॾिठो उमरा कंदे ॾिठो ज़कातूं ॾींदे ॾिठो खिरातूं कंदे ॾिठो पोइ इंसान कूड़ हणंदा हा साईं मां नमाज़ भी पढ़ंदो हुअमि रोज़ा भी रखंदो हुअसि पर उहो इंसान कूड़ हणंदो अल्लाह से फरिश्तनि खे चवंदो हिन जा नामे अमाल खणी अचो नामे अमालनि में लिखियल त कोन हूंदी का नमाज़ न रोज़ो तॾहिं बि इंसान पियो कूड़ हणंदो तंहिंजे करे अल्लाह फरमायो कालू वकालू लिजुलूदिहिम लिमा शहिदतुम अलैना कालू अंतका नल्लाहु अल्लज़ी अंतका कुल्ल शैइन अल्लाह से इंसान जे हथनि खां ॻाल्हाईंदो इंसान जे कननि खां अखियुनि खां ॿाहुनि खां इंसान जे ज़बान खां ॻाल्हाईंदो त तूं इन जे मथां शायदि ईअं गवाही ॾे पोइ इंसान रड़ियूं कंदो दाऊं कंदो अरे भेणा तव्हां त मुंहिंजे जिस्म जा हिसा ऐं टुकड़ा हो तव्हां मूंखे पकड़ायो था बदिरायो था पिया अल्लाह फरमायो वक़ालू लिजुलूदिहिम लिमा शहिदतुम अलैना इंसान पंहिंजे हथनि खे चवंदो पंहिंजे ज़बान खे चवंदो पंहिंजे कननि खे पंहिंजे पेरनि खे चवंदो तव्हां मूंखे पकड़ायो था छाजे करे जवाब में चवंदा ही तुंहिंजा उज़वा तोखे पकड़ाइण में अंतका नल्लाहु अल्लज़ी अंतका कुल्ल शैइन उन अल्लाह जी ज़ात जो हुकुम कन ॿुधायो हिन छा कया असां रब जे हुकुम जा पाबंद आहियूं जॾहिं तोखे तुंहिंजा उज़वा पकड़ाइनि पोइ तोखे केरु छॾाए पोइ अल्लाह से इंसान जी ज़िंदगी जो रील हलाईंदो छा हलाईंदो ही वॾी न एलसीडी हूंदी आहे पोइ सॼी ज़िंदगी ॾिसंदो पियो पुकंदे अटकंदो चंदो वाकई मां छा त माण्हू हिते ई कूड़ हणी हणी बोला सीना में कूड़ हणंदा छा कंदा हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मा फिल जन्नत शजरतुन इल्ला वसाकुहा मिन ज़ाबिन जन्नत में जेके भी वण हूंदा उन वणन जा थोड़ा सोने चांदी जा हूंदा चओ सुभान अल्लाह अञा सुभान अल्लाह ॾाढिया चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह चंदो त सी खत्म थी वेंदव छा हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो रब्बे दुल जलाल हदीस में तो फरमाए आदतुल इबादी माला ऐनुन रात मुंहिंजा बानो मां अल्लाह सही तव्हां जे लाइ अहिड़ी सुहिणी सुहिणी जन्नत तयार कराई आहे जो दुनिया में अहिड़ी जन्नत कंहिंजी अखियुनि ॾिठी न हूंदी वला उज़ुनुन मा समिअत अहिड़ा सुहिणा मिठड़ा मिठड़ा आवाज़ हूंदा कंहिंजे कननि अहिड़ा आवाज़ ॿुधा कोन हूंदा वला ख़तर अला कल्बी बशरिन एड़ा सोना सोना नक्शा निगार होंदा कंहिंजे दिल ऐं दिमाग ते अहिड़ा नक्शा आया ही कोन हूंदा रियुल जन्नत यूजद मिन मसीरत बिअल्फि आमीन जन्नत जे खुशबू जा 12000 साल जे पंध ते ईंदा हदीस में इंदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हुस्नुम का हुस्न यूसुफ जन्नतिन जो हुस्न हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जेड़ो हूंदो खुलुकुम का खुलुकी जन्नतिन जा अखलाक मां मोहम्मद जेड़ा होंदा सौतोम का सौते दाऊद जन्नतिन जो आवाज हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जेतरो होंदो जेड़ो होंदो कामतुम का कामती आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नतिन जो कद 60 हथ 130 फुट घणा हा बा ये जेको टांवरा ने इन का कद ड्रिगो होंदो घणो 130 फुट कद होंदो माना है त 10-15 देगियूं खाई वञे तॾहिं बि इनखे चॉकलेट लॻंदा छा लॻंदा फरमायूं त ला तबागुद बैनहुम जन्नत में बुग़्द भी न हूंदो वला तहासुद बैनहुम जन्नत में साड़ भी न हूंदो जन्नत में कोडी भी न हूंदो जुमे का सवा जन्नत में जमीन जो को टुकड़ो न हूंदो पर मस्जिद के अल्लाह से चकी खणाए जन्नत में रखराईंदो हुजूर फरमायो पखी जी आखिरे जेतरो जेको मस्जिद में प्लाट दींदो अल्लाह तेजे ला जन्नत में सोना चांदी जा महल तैयार कंदो अल्लाह से उन अबे के उन अमर जे छा उन जे नस्लन के क़यामत ताईं आबाद करे जी अल्लाह जे घर में प्लाट
हदीस में ईंदो आहे हुजूर अलैहिस्सलातु वसलाम जे ज़माने में मस्जिद नबवी में खजीअ जो हेठों पाड़न वारो दोडो हूंदो उनके कोरे करे उनमें तेल विझी इगड़ी विझंदा उता मस्जिद नबी जी रोशनी थींदी। हजरत तमीम दारमी रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी से जो सहाबी आहे जेको समंदर जे बेट में दज्जाल सां मिली आयो आहे। समंदर में सैर पा कन बेड़ो तूफानी हालात जे करे बोरा बोरा थियो तख्तो मिलियो बेटो यो समंदर जो उते पोतो एकड़ी जिनड़ी वो रड़ी पी करे त असा जो आका ता के सदे थो। साहबी फरमांदा ते तमीम दारमी रज़ी अल्लाह ताला अन जने मां जो व्यम त वो जंजीरन में बधो पियो हुजूर फरमाए जेको दज्जाल आ वो आंख खां काणो आ। हां पो तंजे करे दज्जाल जे फितने का बचन चायो था जुमे जे दी सूरतुल काफ पढ़ो या रोजानो अफासिबल्लदीन कफरू आखिरी रुकू पढ़ो अल्लाह से ता के इन दज्जाल इन फितनन का अल्लाह पंजे हिफाज़त अमान में रखंदो। आखिरकार हजरत तमीम दारमी रज़ी अल्लाह ताला नो जने पोतो वा वो दज्जाल आके का काणो हुजूर फरमायो मथे निरत लिखन काफारा काफर 70,000 आलिम उन जी हथ ते ईमान मा निकरी काफर थी वेंदा। उनके चंदा तू अल्लाह हुआ न बिजली जी परवाह कंदो न को गोली जी परवाह कंदो मानू के मोल के कब्र में चंदो उथ त वो थी बंदो वर चंदस मर त पो मरी पंदो पर में उन जी हथ में पानी न हुंदो उन जो पेशाब हुंदो जमीन में पानी खत्म थी विंदो पो अबा मस्जिद सा मोहब्बत हुंदी त पो तो असा हेरे लौंदा त विदा दे मस्जिद सा हेरे ले न हुंदा त पो दज्जाल जो कट पे के नऊज बिला त मस्जिद दे हेरे ले न हुंदो त पो विदो मस्जिद लबंदसी कोन त काथे आ गोठ में। पो दज्जाल सवाल करण लगो चवण लगो बुधा त सही अञा खजूं आहिनि चे हा माना दज्जाल ईंदो त जमीन ते खजी न हूंदी हाणे माण्हू पैसनि में खजूं पटराईंदा छा वा ॿार बाईपास ते पियो त निकतला वरी सवाल करण लगो त भला अञा जमीन जे तख्ते ते बकरियूं आहिनि चे हा वरी रड़के हा माना बकरी भी हदीस में आ इन्ना मिन दवाबिल जन्नत बाकरो गोश्त बाकरो माल जन्नत जो नस्ल मानू बकरारन ते ठठो लकंदान टोकू कंदान हुजूर फरमाए मामिन नबीन इल्ला रा गनमा कायनात में जेके भी नबी सगोरा आया सबनी बकरियों चारियों इंशाल्लाह मां बेकरी चारी न माने छा हां बकरियों सवालक नबीन बकरियों चारियों फरमाए जन्नत जो नस्ल बकरी है बाकरो माल जन्नत जो नस्ल त माना क़यामत ईंदी त बाकरो माल वरी सवाल कई त भला मोहम्मद अञा जमीन जे तख्ते ते आए या न साहबी जो आए वही रड़के माना उनके कावड़ पी लगी पोदू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो उनके फटो मिलियो अल्लाह सी हयाती दी त शैन पो जेके दे तो रब त वो मालिक आ कने त मानो भुगड़े ते तो मरी वने कने त गोलन जा बस्ट दा लगन सांडा लड़कंदा पो भी मानो जिंदा रही ता वने चैन रब जी जात जेके राय जेके पाने घुराए। हजरत तमीम दारमी रज़ी अल्लाह ताला नो के इलाके में मस्जिद जेला फानूसा आइन हां त असा वट कोनन कने असा वट लाइटिन जो सिस्टम आ मस्जिद में रखे सुभान अल्लाह दियो रखने फानूस रखन में जमीन आसमान जो चाहे। हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वसलाम आया फरमायो मन नवर मस्जिदना असा जे मस्जिद के की रोशन क्यों आ सेता जो साहबी हजरत तमीम दारमी रज़ी अल्लाह ताला न इन मस्जिद में फानूसा रखी करे रोशन क्यों आ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत तमीम दारमी रज़ी अल्लाह ताला नु के फरमायो नवर अल्लाह वजहका कमा नवरत मस्जिदना पुट अल्लाह तुझे चेहरे के ईमान सा नूर सा रोशन करे जे तू अल्लाह जे घर के रोशन कयो। अगला लफ्ज तवजे सा बुधो अमा वल्लाही खुदा जी दा जो कसम मामा मोहम्मद वट अगर न्याणी का जवान हुजिया लान का तो कहा तमाम मोहम्मद तो के पंजी न्याणी सा पढ़ाया मस्जिद में रुगो लाइटियूं वठी ॾियण जे करे मुंहिंजे महबूब मोहम्मद रबी पाक एडो शान ॾिनो आ बेली अल्लाह जे वास्ते ता मां जे वट भी का टारी बारी बीठी तव त काठी बाठी अथव काथे त मां ता के अर्ज तो कयां बेली अल्लाह जे वास्ते घरन जा दर भी पो ठहराइजो पुटन जा दर भी पो ठहराइजो काथे का जमीन में का काठी बाठी पई थव त बिस्मिल्लाह करे सुबाणे ने के चिराए करे सुकाए मस्जिद जा दर ठहरायो
हा बा मस्जिद जा दर ठाराईंदे ताके बूटन का पो कब्र जन्नत जो बाग थींदो घर जा दर ठाराईंदे त तोखे एॾो अजर न मिलंदो छा ओड़े पाड़े में काथे कुंड पासे में ॾिसंदो त कंहिं वटि हूंदी जे वटि हुजे छा ना आहे दारू भरो मोटरसाइकिल खपाए करे न या कम करण में अचे थी हुई अल्लाह जेके ॾिनी आहे ताक़त उन जी ॻाल्हि आहे लेकिन कंहिंजे ज़मीन में या काथे का काठी पई आहे टारी जी पई आहे त सुभान अल्लाह ऐं ॿी का सुठी पई हुजे त छा अञा इहे दर मस लॻनि ऐं उनजी हयाती पूरी थी वञे इहा मस्जिद अल्लाह से चकी खणाए मथे जन्नत में रखाईंदो इन एतिरी मस्जिद जेतिरो अल्लाह से इनखे जन्नत में प्लाट ॾे त ॿुधाए खटे या हाराए क्या कहीं हुजूर तो चवे जे मस्जिद में बत्ती बारी मां मोहम्मद वट खुदा जी जात जो कसम का न्याणी जवान हो जे आ त मां मोहम्मद के पंहिंजी न्याणी सां शादी कराया केडो शान आबा आए नहीं हदीस में इंदो हुजूर अलैहिस्सलातु वसलाम फरमायो अल्लाह से जन्नतिन के जन्नत में वञण का पेरिया एक चश्मे जे पानी जो गिलास पियारींदो उन पानी जे चश्मे जे पीअण सां अल्लाह से इंसान जी बॉडी ऐं जिस्म में वडी तब्दीली आणींदो इन ज़ालिम जड़ी तब्दीली न इन बाबाकार करे छो जा गरीब अगे चंदा दाल खाइन पर हाणे गरीब दाल जे लाइ भी सोचे थो त बसरन सां वेही वक्त गुजारिया अल्लाह से फरमाइंदो माला यबुलूना ओ जन्नतियो अज का बाद में ताके पेशाब करण का छुट्टी तव वला यतगवतुना पखाने करण का छुट्टी तव वला यतमखतुना नक जे कचरे करण का छुट्टी तव वला यतफतलूना वातुन जे थुकुन का छुट्टी तव अबा को जो डॉक्टर के चवे त मोखे अल्लाह जी जात जो कसम 3000 दे तुझे नक मां कचरो इंदो ही न अब हर को दई वजे नी हाँ बा मोखे तू 50,000 दे मां तुझी शाइन सर्जरी तो क्या तुझो पेशाब जो सिस्टम खत्म थी विंदो त मानो 50,000 भराए आधार खत्म कराईदा नी पर बाबा बंगलो किरोड़ो जो होजे त लेटरिन कुंड पासे में जरूर वा शाइन वगे ठहराइणी पंदी केडो न जन्नत में करार होंदो न पेशाब जी वञण दी का तकलीफ न की का पाखाने जी तकलीफ न को जुकाम के नुज़लो न की वात जे के थकुन जी हिते को आए भोतार जे को एडियो ता के नेमतों दे आए बा अल्लाह से जन्नत में दाखिल करे जन्नतिन का पुछा कंदो या अलल जन्ना ओ जन्नतियो मालकुम शा खपेवा हम शातुम मिन अज़ाबी माला से ताजे ला जन्नत में फणियों वे रखियो ने वे फणियों भी सोने चांदी जी होंदियो आनियतो मिन अज़ाब गिलास भी सोना जो वटो भी सोना जो पलंग भी सोना जो शितु भी सोना जो डाकणू भी सोना जा दर दरवाजा भी सोना जा कुर्सी पलंग भी सोना जा इतने सोना है फिरौन के हुई कुर्सी भी सोनी पलंग भी सोनो फणी भी हा बा तो फिरौन तो सोने जे करे गोपाटा पोखाए असा के एड़ो सोन न खबे जैसा गोपाटा खाना पवन असा के वो सोन खबे जेको रब जी रजा जो सरियो बने क्या बा काल समझ में आई अल्लाह से फरमाइंदो या अलल जन्ना ओ जन्नतियो अंता इशुफिया वला तमुतु अबदा ओ जन्नतियो हमेशा जन्नत में जिंदा रहंदो मौत का तवा के छुटिया अंतो की मुफिया वला तखरुजु अबदा हमेशा जन्नत में रहंदो धिकन थाबन का छुटिया अंत सियुफिया फला तमरदु अबदा हमेशा सेहतमंद होंदो बीमार थियण का छुटी तवा अंत शुबुफिया फला तरमु अबदा हमेशा जवान होंदा कुराड़े थियण का छुटी तवा अंत नामुफिया फला तबसु अबदा हमेशा मजे सा खाइंदो तवा के का बोरायपन थींदी सुकूनी मजो ही मजो होंदो वलकुम फिया मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फिया मा तदउन जे तू चाहींदे थी मां अल्लाह कंदस तू चाहींदे या अल्लाह मोके बिरयानी खाइणी आ 70,000 पखी तुंजी अगियां पियंदा एकड़ो रड़ियो कंदो मां अल्लाह जी अर्श जो पानी पीतो आ से मोके खाओ इरादो कंदो बिरयानी जे खाइण जो उन पखी मां बिरयानी तैयार थींदी हड्डा जुदा थींदा न पैसा भाणा पंदा शेख होटल में ठेड़ी दे काजी होटल दे माशाअल्लाह होटल दे फलाने होटल दे मानी खाइण में त वडी टेस्ट इंदी आ पर जने बिल जी जरूरत करनी पंदी आ त पो अरे यार किलो बाकरो खादो से अध किलो वठो भलो ये थींदो उते तो के तकलीफ न होंदी
अंदर जन्नत में कमरन में पिया मेवा पिया लड़कंदा वजनल जन्नतैन ताने जन्नत जा मेवा तुझे कमरे में पिया लड़कंदा अंगूर भी होते केला भी होते डाड़ू भी होते अखरोट भी होते बादामियूं भी होते पिस्ता भी होते खाइंदो सुभान अल्लाह चंदो कचरो भी गुम वो वण भी गुम थी वेंदो हुजूर फरमायो एक लठ हुंदी एतरी हिन जी बरा लकड़ी है ना जिते बियारन दा इए छा हुंदी एड़ी लकड़ी हुंदी उनके रखंदो तो उन जे रखण सां उन मां चश्मा 4 वण शुरू थींदा फिया नारो में माइन गैर आसिन पानी जो चश्मो सिवार जण का फिटण का पाक होंदो वा नारो मिल बनी लम यतगयर ताम खीर जो चश्मो पौंडर का पानी जे मिलावट का पाक वा नारो मिन असली मुसफा माखी जो चश्मो पत का गुड़ जे मिलाइण का पाक होंदो वा नारो मिन खमर लज़्ज़त लिशारिबीन शराबे तौर जो चश्मो ताजा ताजा पिया हलंदा वरी वेड़ींदा न त सागो वेड़ जी वेंदो जाडे पिया घुमायो जी ता चंदो ती मां अल्लाह कंदस अबा केड़ी इज्जत होंदी जी ता चंदो यहूदी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिदमत में आया या अबल कासिम जा अब्बा भला जन्नती जन्नत में कुछ खाइंदा भी सही मौलविन के दरो को खाना जो फिक्रा ब्या त कुछ न कंदा सिंगंदा छड़ो छा ये सिंगी करे ढोसी मौलविन की तरह को खाने जी फिक्रा अल्लाह कराए तो बाबा तो के केड़ो पेट में सूरा क्या अल्लाह से कुरान वारन जे आशिक पैदा किया न बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह चे तो अल्लाह अचन ओए जिन आए मन सराओ थी चाहते बा रब जी मर्जी आ जेके खाराए उनका को पुछा करण वारो हदीस में इंदवा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो वल्लदी नफ्सु मुहम्मदिन बियदी खुदा जी जान जो कसम जंजे कब्जे में मां मोहम्मद जी जाना इनल जन्नत याकुलूना बेशक जन्नती जन्नत में मानी भी खाइंदा व यशरबूना पानी भी पियंदा व युजमिऊना पंजे घर वारन सा प्यार मोहब्बत रुओ विंदराए भी कंदा वर यहूदी चे तो भला केतरी मानी खाइंदा इन्ना दम लयोता कुवत मियत रजुलिन फिल अकल व शुर्बी वल जिमा एक को जन्नती सो मानु जी मानी खाइंदो एक को जन्नती सो मानु जो पानी पियंदो एक को जन्नती सोरतुन जे हम बिस्री जी ताकत रखंदो यहूदी अगले मर्तबे हमले जो इरादो तो करे त मोहम्मद के मुंझाया मोहम्मद अरबी जो उस्ताद अल्लाह हुआ जिन जो उस्ताद अल्लाह हुआ ते के केर भुलाए हां हुजूर फरमायो एक को जन्नती सोमौन जी मानी खाइंदो सोमौन जी पानी पियंदो भला सही पोयो मानी खाइंदा पानी पियंदा इनन जो सिस्टम किया होंदो नबी से फरमायो मानी खाने का बाद में पानी पीने का बाद में घर वारन जे हम बिस्तरी करने का बाद में पगर निकरंदन सही भला पो पगर में त बदबू हुंदिया अल्लाह सही जन्नतिन जे पगर खे मां मोहम्मद जे पगर वांगुर मुश्क अंबर बनाई दो अबा अल्लाह अकबर 50 मानुन के मानी खारायो न धमाके सा ढो सा एकड़ी देग खाई विंदा हां बा माना ब देगियूं खाइंदा बिरयानी जू अन्या टिक्की फोटे जी जरूरत न पंदन ड्रम पानी जो पियंदा हां 70 अल्लाह से उनके हुरा दींदो एकड़े के दिसंदो चंदो सुभान अल्लाह एड़ी त मक्सी गोठ में खरबर में काथे नजर ही ना आई हां अब जने जवान थिया जे पोत ॾिसण गुनाह वा पर नंढे हूंदे त ॾिठो से जवान थियण जे करीब आ एड़ी त मोके काथे नजर ही ना आई बी के ॾिसंदो चंदो सुभान अल्लाह ती के ॾिसंदो चंदो सुभान अल्लाह चौथी के ॾिसंदो चंदो सुभान अल्लाह पंजी के ॾिसंदो चंदो सुभान अल्लाह 70 के ॾिसी वापस ईंदो अल्लाह से पंजी रहमत जी नूरानी तजल्ली सटींदो चंदो खुदा जी ज़ात जो कसम इन पीरीअ में त नूर सभनी का मथे आ नबी से का सवाल क्यों सही एक को जन्नती जन्नत में केतरी औरतुन सा शादी कंदो नबी से फरमायो यतज़व्वजुल अब्दुल मुस्लिम बिस्नतैनि व सबईना ज़ौजा एक को शख्स जन्नती 72 औरतुन सा शादी कंदो ब दुनिया जो ब खैरपुर जो ब पांजे न सिंध जो हुंदियो 70 उन के हुरा मिलंदियो अल्लाह सी 70 साला दे करे वरी पुछा कंदो ओ जन्नतियो अन्या कुछ खपेव एकड़ा जवान चंदा या अल्लाह ये 70 थोड़ियूं आहिनि अन्या खपन पो मी वसंदो छा जो पैसन जो न सोने माकड़न जो न हूरन जो के जो
हितां खां वठी ओ पने आकिल ताईं ये सब बंद होंदियूं। आखिरकार उन्हनि के गंढ ॾिनी पई हूंदी। इन उर के चंदो भला गंढ जो खोलींदो चंदस अखड़ियूं खोल चंदस राणा इन जी चाबी मूं वटि नाहे पंहिंजा चप मुंहिंजे अखियुनि ते रखण तुंहिंजो कमु आहे। अखियुनि ते जो चप रखंदस अख खोली वेंदी। छा एड़ियूं सोनियूं छा 70 तरफ़ ॾींदो। अब तव्हांखे घणियूं खपनि घणियूं मूंखे त 5000 खपनि तव्हांखे न खपनि। सीए में सुकी आओ छा वोट घणियूं खपनि। हाँ ये बेड़ा हाँ बाबा अल्लाह जो पुछे त पोइ माण्हू फ़ाइदो त वठे। कुरान पाक में लिखियल आहे सफ़र ते वञो त पोइ अंतक्सुरु मिन सलात चेन मां 2 नमाज़ पढ़ो। हाणे जेको ॼाणी वाणी सफ़र ते वियो आहे पोइ बि अञा 4 तो पढ़े त हिनखे गुनाह मिलंदो। अल्लाह से असांखे फ़ाइदे जो मौक़ो ॾिनो आहे त तव्हां सफ़र में थकियल हूंदव टुटियल हूंदव 2 रकात पढ़ो। तंहिंजे करे जॾहिं रब जो पुछा कंदो असांखे अलाए टेंशन ना कपड़ा भी वठी ॾियणा पवंदा। हदीस में ईंदो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्ना इमरातन मिन निसाइल जन्ना अयुरा बयादु साकिया मिन वराए सबीना हुल्ला हिक हूर जे जिस्म ते 70 वगा पातल हूंदा पोइ बि उन जे पिनीअ जे हुस्न जा चमका बार नज़र ईंदा। लव अन सौबन मिन सियाबे अलिल जन्ना लबिसल यौम फी दुनिया लसाइका मैं यंजुर इलैहा। अगर जन्नत जे हूरन जे कपड़न मां दुनिया में टुकड़ो लायो वञे त दुनिया जो सिज चंड भी शर्म में बुडी वञन। लव तला त इमरातुन मिन निसाइल जन्ना लमलात मा बैनहुमा रिहा। जन्नत जी हूरा दुनिया में लियो पाए दुनिया जा सारो जान मुश्क अंबर में भरजी वञे। जन्नत जी हूरा दुनिया जे 7 समुंडन में जेकने थुक उछलाए दुनिया जा 7 समुंड माखी का वधीक मिठा थींदा। हदीस में ईंदो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जन्नती जन्नत जे दीवार ते ईंदो 70 साल दीवार के ॾिसंदो। जीअं न के घोट ॾिसंदा आहिनि ज़ाल खे हीअं करे 2 कलाक त वेही ज़ियारत कंदा छा 2 कलाकनि खां पुछंदो बिना को ॿियो बि कुझु आहे छा। जन्नती जन्नत जे दीवार के 70 साल ॾिसंदो। जन्नत जी हूर ईंदसि राणा कुझु अॻिते बि वध वरी उन हूर के 70 साल कोन थी वेंदो। इन रजुल लयतकियो फिल जन्नत सबीना खरीफा अल्लाह से ताके जन्नत में तख्तन ते पलंगन ते विहारींदो। फरमे तो न तख्त के ॾिसंदे ॾिसंदे 70 साल जी जिंदगी गुजरी वेंदी। फतातिल मरातो न दे जन्नत जी हूर ईंदी। फरमायो फयंजुर वजहु फी खतिया एडी सोनी हूंदी उन जे गल में आईने का वधीक पंहिंजो चेहरो साफ नजर ईंदसि। पोइ जन्नत जी हूर उनके सलाम कंदी। उन सलाम का बाद में उनके जवाब दींदो वइना यकुन अलैया सबून सौबा उन जे जिस्म ते 70 वगा पातल हूंदा। वइना यकुन अलैया लती जानन उन जे मथे ते सोनो ताज रखियल हूंदो। इन अदना लुलु इन मीना ला तुज़ियु मा बैनल मशरिक वल मगरिब उन जन्नत जे हूर जे मथे ते जेको सोन जो ताज रखियल हूंदो उन में जेके मोती हीरा लगल हूंदा हिकड़ो मोती जेकने मक्सी गोठ में रखियो वञे त सारे जान में सिज चंड जे ज़ाहिर थियण जी जरूरत है बा। हदीस में इंदो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ला तंसुल अज़ीमतैन बिन शैन के न विसारजो। या रसूल अल्लाह मल अज़ीमताने बवडे में वडियूं कहिड़ियूं शयूं आहिनि। हुज़ूर फरमायो अल जन्नत वन नार से भला जन्नत में केर वेंदा मौलवी या मवाली दाढ़ीअ वारा या रेडाड़िया। नबी से फरमायो इन्नमा यदखुलुल जन्नत मन यरजूहा जन्नत में उहे दाखिल थींदा जेके रब जे रहमत जा तलबगार हूंदा। चो बाबा असां सब शयूं रब जे रहमत जा तलबगार हूं। अल्लाहु अकबर। हुज़ूर फरमाया ला युसल बिवजहि इल्लल जन्नह अल्लाह के पंहिंजी ज़ात जो वास्तो ॾियण मौला तोखे पंहिंजी ज़ात जो वास्तो थी ॿिए कंहिं मसले लाइ जाइज़ न आहे पर जन्नत जे लाइ जायज़ आ। हुज़ूर फरमायो क़यामत जे ॾींहुं पीना जेको हिसाब थींदो वो काथा वो ज़ाल ऐं मुर्स जो किथां थींदो।
अल्लाह फरमाया व मिन आयातिही अन खलकलकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा। मां अल्लाह जे कुदरत जे निशानिन मां आसमान भी अथव, जमीन भी अथव, सिज चंद तारा भी अथव, फरमाए त मींह वसाइण भी अथव, तव्हां के ज़बानुन के मुख्तलिफ बनाइण भी अथव, तव्हां जे रंगन जो जुदा जुदा हुजण भी अथव, पर मुंहिंजे कुदरत जे निशानिन मां ही भी निशानी अथव। अन खलकलकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा। मां अल्लाह तव्हां जे लाइ ज़ालू पैदा कयूं लितस्कुनू इलैहा, तां पंहिंजे घर वारनि सां प्यार ऐं मोहब्बत सां सब्र ऐं बर्दाश्त सां जिंदगी गुज़ारे करे सुकून हासिल कयो। वजअल बैनकुम मवद्दतन व रहमा। मां अल्लाह तव्हां जे विच में मोहब्बत पैदा कई आहे। बच्चन जे ॼमण खां पहिरियां मोहब्बत जुदा जुदा हुआ, औलाद जे थियण खां बाद में मोहब्बत जुदा जुदा। इन फी ज़ालिका लायातिन लिक़ौमिन यतफ़क्करून। बेशक इन कुरान जी आयतुन में इबरत निशानी आहे उन्हनि जे लाइ जेके फिक्र कन, जेके छा कन बा केड़ी जिंदगी गुजरे थी पई। थकियो टुटियो मानू आयो घर में, सुभान अल्लाह, बिस्तरो भी साफ, मानी भी पकल, छा हर शे तैयार लगी पई आ, सुकून जी निंड कंदो, छड़ो सब्र कन त अल्लाह सईनन के चंदो दियो खबर पाण में राजी। चंदा या अल्लाह सा पाण में एक बे ते राजी आऊं। रब चंदन हलिया वणो, मां रब भी तां ते राजी आहियां। केड़ो फायदो आ? हुजूर फरमाया खैरुकुम लियाले। तामा भले में भलो इंसान हुआ जेको पंहिंजे बच्चन सां भलो हले। हुजूर जो फरमान, तमाम भले में भलो इंसान हुआ जेको पंहिंजे बच्चन सां भलो हले। तमाम भले में भलो इंसान हुआ जेको पंहिंजे बच्चन सां खियारुकुम लिनिसाइन। तमाम सुठे में सुठा इंसान उहे हन जेके पंहिंजे घर वारनि सां भलो हलन। हुजूर फरमायो यबलुगुल हलीम बिहिल्मिही मा ला यबलुगु साइमुल काइम। सजो साल तहज्जुद पढ़ण वारो, सजो साल रोजा रखण वारो, पर जेको सब्र कंदड़ा ऐं बर्दाश्त रखंदड़ा, बुर्दबारी रखंदड़ा, रब इनके सजे साल जे तहज्जुद ऐं रोज़न रखण जो सवाब ॾींदो। अल्लाह का दुआ वा अल्लाह सही तो असां सभिनी के जन्नतुल फिरदौस में आला मकाम फरमाए। हाँ दिल त चवे थी बयान कजे, पर सी भी दे जाए वडो धमाकेदार भी। हाँ अल्लाह का दुआ वा अल्लाह से कुरान के सदके शादी के खाना आबादी फरमाए। अल्लाह इन नस्लन के क़यामत हमेशा आबाद फरमाए। जेके बेचारा पंजो वक्त कढी आया, अल्लाह से इन्हनि जी जिंदगी में बाग बहारी फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। आखिर में सब दोस्त 5 मरतबा सूरत कुल अल्लाह एंड दुरूद शरीफ पढ़ो दुआ। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। या अल्लाह संजिन कुल्लन जो सवाब कुरान जे खिदमत ने तिलावत करे सी बारन जो सवाब ऐं सलाम दर्जात जी बुलंदी जेला मिठे मोहम्मद रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक तई। तमाम नबियन सगुरन, तमाम नबी बचड़न, आल बैतन, साहबन, शागिर्दन, मुरीदन, ताबिन, तबा ताबिन, शेख अब्दुल कादिर जिलानी, महबूब सुबानी, तमाम औलिया अल्लाह जा दर्जात बुलंद फरमा। या अल्लाह हे दोस्त बेचारा जेके भी तुझे कुरान के बुधण आया हन, असन जो अमरियों भेनियों जिन भी मुसलमानन जा, या अल्लाह जेके भी रिश्तेदार दुनिया में वफात करे या मौला सुने कुरान जे सदके उन्हनि जा गुनाह माफ फरमा, उन्हनि जी गलतियुनि कमियुनि कोताहिनि खे दरगुज़र फरमा। या अल्लाह अफ़ो जो या अल्लाह मामलो फरमा। उन्हनि जे कब्रुनि जे मथां रे अल्लाह करोड़े रहमतुनि जे मींहनि खे वसाइण फरमा। उनजे कब्रुनि खे जन्नत जे बागनि मां बाग बनाइण फरमा। मुंहिंजा अल्लाह इन शादी खे सुने कुरान जे सदके खाना आबादी फरमा। मुंहिंजा अल्लाह अल्लाह माले बैन में बरकत हादल कुरान अज़ीम। ए दोस्त बेचारा पंहिंजे दिलनि में जेके भी जायज़ उम्मीदूं अथनि, मुंहिंजा अल्लाह इन जी उम्मीदुनि खे पंहिंजे दरबार में क़बूल जो शरफ बख्शण फरमा। जेके बेचारा नौजवान या अल्लाह इंतजार में वेठा आहिनि, सुने कुरान जे सदके या अल्लाह उन्हनि जो भी बंदोबस्त फरमा। जेके बेचारा मिस्कीन गरीब पंहिंजे रिश्ते में परेशान आहिनि, मौला कुरान जे सदके उन्हनि जे भी या अल्लाह रिश्ते में आसानी फरमा। उन्हनि खे प्यारे मोहब्बत वारा अदब में एहतराम सां या अल्लाह तय करण वारा रिश्ता अता फरमा। मुंहिंजा अल्लाह अॼु दुनिया पैसे खे ॾिसे थी, को दुनिया जे इंसाननि जी इज़त ऐं गुरबत खां माण्हू
ॾाढो दूर वञनि था, इन्हनि सभिनी खे सम्झ अता फरमा। अल्लाह परेशान मंदनि जूं परेशानियूं दूर फरमा, कर्ज मंदनि खे कर्जनि मां जान आज़ाद फरमा, बेरोज़गारनि खे रिज़्क़ हलाल अता फरमा, मरीज़नि खे सेहत याबी अता फरमा, मस्जिदनि मदरसनि खे क़यामत ईं आबाद फरमा, जेके तुंहिंजे घरनि जी ख़िदमत कनि था तिन जी नस्लनि खे आबाद फरमा। या अल्लाह असां सभिनी खे पंजो त पाबंदी सां नमाज़ पढ़ण जी, सुने क़ुरान जी तिलावत करण जी, अबे अमर जी अदब एहतराम जी तौफ़ीक़ अता फरमा। अहिड़नि कमनि जी तौफ़ीक़ करे जंहिंमें तुंहिंजी रज़ा हुजे, अहिड़नि कमनि खां बचा जंहिंमें तुंहिंजो नाराज़ हुजे। तकबर गुरूर खां गिला ग़ीबत ज़िना शराब चोरी ठगी नफ्स शैतान जे चंबे पूजा पाठ मां असांजे जान आज़ाद फरमा। मौला असां सभिनी खे मके पाक मदीने पाक जी उम्र जी हज जी साद नसीब फरमा। तुंहिंजी इज़्ज़त जो कसम आहे मौला, तुंहिंजे खज़ाने में काई कमी न ईंदी। असांखे बि भले पार में हाज़िरी लगाइण फरमा। या अल्लाह न ॻोठनि खे जन्नत जे बागनि मां बाग बनाइण फरमा। या अल्लाह इन सभिनी खे ईमान वारनि खे पाण में ईमानी गिरद सां इत्तिहाद जी या अल्लाह पाण में दीन जी ख़िदमत करण जी सभिनी खे हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह अहिड़नि कमनि जी तौफ़ीक़ ॾे जंहिंमें तुंहिंजी रज़ा हुजे, अहिड़नि कमनि खां बचा जंहिंमें तुंहिंजो नाराज़ हुजे। ॿिन्ही जाननि जो भलायूं फरमा, ॿिन्ही जाननि जे बुराइनि खां बचा, ॿिन्ही जाननि में पंहिंजी रज़ा नसीब फरमा। इन्हनि दोस्तनि वीचारनि पंहिंजे हक़ हलाल जे पैसनि मां तुंहिंजे दीन जे क़ुरान जी या अल्लाह बोल खे बुलंद करण जे लाइ बंदोबस्त कयो आहे। या अल्लाह इन्हनि जी उमेदुनि खे पूरो फरमा। इनजे रिज़्क़ में, माल में, औलाद में, बचन में ख़ैर बरकत सिहत आफ़ियत फरमा। दुनिया में राही ईमान इस्लाम कल में गिरत सां राइण फरमा। इन दुनिया में घुराई इस्लाम ईमान एहसान कामिल सां ये असांजो दुनिया में ख़ात्मो बिल ख़ैर थे। असांजे ज़बान ते इन प्यारे कलमे के जारी सारी फरमा। ला इलाहा इल्लल्लाह।